नाज़रीन, साहिल न्यूज़ सां गॾु मां नबील मला हमारे सिरा साहिल न्यूज़ वेब टीवी चैनल खानवान नवलखी ब्रांच ऐं खानवान माइनस में पानी न छॾण खिलाफ आबादगारन जमींदार रफीक कुंदर, साबिकी नायब नाज़िम रहीम बख्श कुंदर, शहरी अतात सदर सैयद आशिक हुसैन शाह, पीपी अगवान मंजूर अब्बासी, वापारी अगवान गुलाम नबी सोलंकी, नेक मोहम्मद कुंदर ऐं ॿियनि सवें आबादगारन जो खानवान शहर जे मेन ईदगाह चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी वेही रहिया आबादगारन ऐं हारनि जो मुतालबो कंदे चयो त वाराबंदी ख़त्म थियण बावजूद इरिगेशन जा अमलदार नवलखे में पानी छॾण तैयार न आहिनि, जॾहिं त असांजो फसल सुकी रहियो आहे। वधीक हिननि मुतालबो कंदे चयो त जेसीं ताईं नवलखी शाखा ऐं खानवान माइनस समेत सभिनी शाखुनि में पानी न छॾियो वेंदो तेसीं ताईं धरणो जारी रहंदो। एहतजाज दौरान शहर जे मेन ईदगाह चौक ते धरणो हणण करे खानवान कोटड़ी कबू हिंगोल जा कंडियारो हालानी लिंक आमदरफ़्त खां मुकमिल बंद थी विया। ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर ऐं गाॾियूं कलाकनि खां बीहजी वयूं। खानवान रिपोर्टर वकार अली कुंदर, साहिल न्यूज़ नेटवर्क खानवान।